दीनी आलिम अज़मत वारो साईं हाशिम सुमरो दीनी आलिम अज़मत वारो साईं हाशिम सुमरो कामिल तक़वा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो दीनी आलिम अज़मत वारो साईं हाशिम सुमरो बुज़ुर्ग ही दारुल उलूम का फैज़ मफ़ाइज़ थी आयो उमरकोट में दीन जो तारो साईं हाशिम सुमरो कामिल तक़वा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो सफ़वल जी में शामिल है तर्क गुनाह करे जे को अहिड़ो हिक सुहिणो सुहारो साईं हाशिम सुमरो कामिल तक़वा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो ऐं दीनी इदारो फारूकिया उन जी ख़ास निशानिया रखंदड़ दे जो बुनियाद प्यारो साईं हाशिम सुमरो कामिल तक़वा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो ऐं उमरकोट में खोड़त वासिल फैज़ उन्हनि खां पिरायो अहले इलाइका जो सुहिणो रहबर साईं हाशिम सुमरो कामिल तक़वा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो ऐं उमरकोट जे शहर में जणत सबब नुज़ूल रहमत हो उमरकोट जे शहर में जणत सबब नुज़ूल रहमत हो छो जो भला रो रो में
निहारो साईं हाशिम सुमरो कामिल तकवा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो संदस बिरादर आलिम साईं हिज़्बुल्लाह उन दगते आया संदस बिरादर आलिम साईं हिज़्बुल्लाह उन दगते यूसुफ समेजे के ॾेवियो जो चारो साईं हाशिम सुमरो यूसुफ समेजे के ॾेवियो जो चारो साईं हाशिम सुमरो कामिल तकवा अंदर प्यारो साईं हाशिम सुमरो